शहदादपुर में इमरान खान जी हुकूमत जे ख़ात्मे शहबाज शरीफ जी वज़ीर आज़म थियण जी ख़ुशी में मुस्लिम लीग नून जे सीनियर अख़बार राना लियाकत जी अॻवाणी में रैली कढी वई। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूद आहे शहदादपुर मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राना शाहिद ख़लील। जी राना शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, तव्हां ॾिसी था सघो त सॼे पाकिस्तान वांगुरु शहदादपुर में बि इमरान ख़ान जे वञण ऐं शहबाज शरीफ जे वज़ीर आज़म थियण जी ख़ुशी में पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सीनियर रहनुमा राना लियाकत जी तरफ़ां जानीपुरा प्रेस क्लब शहदादपुर ताईं हिकिड़ी रैली जो बंदोबस्तु कयो वियो आहे, जंहिंमें वॾी तादाद में कारकुन मौजूदु आहिनि ऐं ढोल जी थाप ते रक़्स कनि पिया ऐं जेको हिननि में मिठाई बि तक़सीम कई पई वञे, जेकी रैली जानीपुरे खां प्रेस क्लब शहदादपुर ताईं पुॼंदी। जी।